नाज़रीन, सिंध सरकार पारां 8 मई खां लॉकडाउन वारे ऐलान खां पोइ मुख़्तलिफ़ बाज़ारनि में ख़रीदारी करण लाइ आयल माण्हुनि जी रश वधण लॻी आहे, जॾहिं त सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतिहाई सख़्त कया विया आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था अहसान कलवट जी हीअ रिपोर्ट। ईद उल फितर वेझो ईंदे ई घोटकी शहर जी मुख़्तलिफ़ बाज़ारनि, शाही बाज़ार, लेडीज़ बाज़ार समेत समूरनि मार्केटनि में ख़रीदारी करण लाइ आयल माण्हुनि जी रश लॻी वई आहे। माण्हुनि ऐं दुकानदारनि जो इहो चवणु आहे त सरकार पारां जेको 8 मई ते लॉकडाउन करण जो ऐलान कयो वियो आहे, तंहिंजे करे जेका आहे त ख़रीदारी करण लाइ जेके माण्हुनि जी जेका आहे उहा तमामु घणे तादाद में जेका रश लॻी वई आहे। बाज़ारूं जेके आहिनि उहे माण्हुनि सां भरिजी वियूं आहिनि। असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं घोटकी जे दुकानदारनि ऐं ख़रीदारी करण लाइ आयल माण्हुनि सां, त उन्हनि जो ख़रीदारी ऐं SOPs ते अमल जे हवाले सां छा चवणु आहे। लॉकडाउन ते अमल बिल्कुलु कोन थो कयो वञे। ॿियनि मुल्कनि जा हाल ॾिसी असां पाण खे पोइ बि हिकिड़ो सुठो ॻणियूं था त असां वटि बीमारी जेका आहे घटि आहे। ॿियनि मुल्कनि जा हाल ॾिसी असांखे SOPs ते ऐं मास्क वग़ैरह ते अमल करणु खपे त जीअं इहा बीमारी असां वटि न अचे। त इन लॉकडाउन जे करे बि थोरी घणी बाज़ार में रश वधी आहे, जो जे ग्राहक में शहर वारनि में हिकिड़ी अफ़रा तफ़री वारी सूरत हाल आहे त भई मता मार्केट बंदि करे वञे या दुकानूं बंदि थी वञनि, इन जे करे बाज़ार में रश आहे। बाक़ी हूअं साईं जेका महांगाई आहे, महांगाई आवाम जी तेल भञी छॾी आहे। SOP जे तहत एहतियात करणु घुरिजे, छो त उहो ज़रूरी आहे। ऐं उन खां अलावा रश बि आहे ऐं महांगाई बि तमामु घणी आहे। महांगाई लॻी पई आहे, हर शइ मतिलबु वठण खां ग़रीब माण्हू त तमामु माना चोट ते चढ़ी वई आहे। हुन खां पोइ जेको 1000-1500 जो वॻो उहो 3000 जो लॻो पियो आहे। माना वधि में वधि जेको आहे त एॾी महांगाई थी वई आहे, जेको माण्हू वेतरे किराना लॻी पिया, लॉकडाउन लॻो पियो आहे। वरी दुकानदार त वरी जेके 10 वारी शइ आहे त उहा 20 में विकिणनि था। जी ख़रीदारी भी ज़ोर शोर आहे, पर SOPs ते बि अमल आहे। जेको लॉकडाउन आहे उहो बि रहे थो और आवाम जी इहा शइ रही आहे। ऐं शहर में रश बि आहे, जेका बंदि थियण जे करे रश बि वधी वञे थी। ऐं SOPs ते बि अमल थी रहियो आहे, बल्कि बाज़ार में रश बि आहे। ईद जी ख़रीदारी बि ज़ोर शोर सां लॻी पई आहे। रश ॾाढी आहे बाज़ार में, महांगाई बि ॾाढी आहे ऐं टाइम जी वधि में वधि तक़ाज़ा टाइम अथव थोरो। 6 बजे ताईं मार्केट बंदि थिए थी, 6 बजे ताईं अधु कम थियनि था, अधु कम नथा थियनि। ईद जी रश भी थी पई, अल्हम्दुलिल्लाह रश भी आहे, ख़रीदारी में ज़ोर जोश शुरू आहे। SOPs ते भी अमल थिए थो पियो, छो त शाम जो जेको आहे त 5:30 थिए थो त मार्केट बिल्कुल बंदि थी वञे थी। बाक़ी रश आहे अल्हम्दुलिल्लाह। हिन दफ़े जेको आहे रश थिए थी सिर्फ़ु लॉकडाउन जे करे, लॉकडाउन थिए थी इन जे करे जेको आहे माण्हुनि जी रश थिए थी पई। जॻहियूं आहिनि, असां हुते उन्हनि जी ड्यूटियूं लॻाए छॾियूं आहिनि। असां पाण बि वक़्तनि फ़वक़्तनि असां हुनखे विज़िट करे रहिया आहियूं। ॿी असां कैंप रमज़ान जी स्पेशली असां कई एस्टेब्लिश कई आहे। कंहिं बि अणवणंदड़ वाक़े जी रिपोर्ट सभिनी खां पहिरियों हिते वठंदासीं। उन खां पोइ जेके असांजा हिते इंचार्ज अफ़सरान हूंदा उहो हुनखे पाण उते ॾिसी हुनखे इनशाअल्लाह उते रिज़ॉल्व कंदा हुनखे। ऐं असांजी पूरी कोशिशि आहे SSP घोटकी साहिब जे हुकुम जे मुताबिक़ इनशाअल्लाह असांजी पूरी कोशिशि आहे त अहिड़ो को बि वाक़ियो जीअं पेश न अची सघे। असांजी फुल डिप्लॉयमेंट आहे ऐं सिक्योरिटी फुल प्रूफ आहे अल्हम्दुलिल्लाह।